अल्हम्दुलिल्लाह नहमदहु व नस्तईनुहु व नस्तगफिर व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाहा काना अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम आमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाहा व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शरअल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालहा व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हर किस्म जी हमद सना तारीफ़ तहमीद अज़मत किब्रियाई अल्लाह वादहू ला शरीक लहू जे लायक देबाए सज़ावार है, जेको तन्हा अकेलो तमाम तारीफ़ें ऐं सारी इबादतें जो लायक ऐं मुस्तहिक है। बादहू ला तादाद बेशुमार अनगिनत दुरूद सलाम जा फुल निशावर थिए अल्लाह जे तमाम रसूल नबी पैगंबर मथे ख़ास खुसूसन आंजे मुझे पूरी कायनात आखिरी नबी इमामुल अंबिया इमामुल हुदा जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मथे, जैसे ज़रिए से अल्लाह तबारक व तआला पा इंसान के दीन इस्लाम जड़ो रोशन रस्तो ॾेखारियो, भटकले वाटे मथा हटाए सीधी वाट ॾेखारई। दुनिया में रही करे जिंदगी जो किए गुजर बसर करणो है वो तरीका है तौर सिखारिया। हाज़रीन जुमा, अल्लाह पाक जे पाक कलाम में जा अर्श अजीम जे रब जा चंद बोल मुआ समा तिलावत किया आई। जे आयत में अल्लाह तबारक व तआला पाखे उम्मते मुहम्मदिया जे अफराद के जो पा वेठा आहियूं जीअरा तंहिंखे मरी विया उ करे विया पिन जो जिकी करणो हो सो पा जिंदा लाइ अचींदले मुसलमान ला करे हिकिड़ो प्लेटफॉर्म रखियो है, हिकिड़ो आइडियल ऐं नमूनो ॾिसो है। दुनिया में मुख्तलिफ कौमों ॾिसो था, मुख्तलिफ रंग रूप ॾिसो था, मुख्तलिफ तौर तरीक़ा ॾिसो था, मुख्तलिफ धर्म ॾिसो था, पर उम्मत मुहम्मदिया जो फर्द हुअण जे नाते पांखे जिंदगी की गुजारनी है।
हिकिड़ी त इहा ज़िंदगी रही आम ख़ासि माण्हू सम्झे थो जो सजदा करियां पियो, रोज़ा रखां पियो, हज कयो आहे, उमिरो कयो आहे वग़ैरह वग़ैरह। हिकिड़ी त इहा ज़िंदगी रही। इन जे अलावा कई भेरा गुंदण खपंदा। रोज़ पाण अन्न पेट में हलायूं था, रुखी मानी रोज़ वे त न रेड़े। इन भेरो साग खपे, चांहि खपे, अछाण खपे। पोइ जीअं जीअं माण्हू मिल्कत में अॻियो वधंदो वञे तीअं उन मुद्दा उन दस्तरखान मथे वधंदा वञे। तीअं बहैसियत उम्मत मुहम्मदिया जो फर्द हुअण जे नाते, आख़िरी उम्मती हुअण जे नाते सिर्फ़ इबादतें ते गुज़ारो न थींदो, सिर्फ़ सजदा रेज़ीअ से कीनो करंदासीं, साथो साथ कई गुंदण खपंदा। उन्ही गुंदणे में जा, उन्ही असबाबे में जा अल्लाह ताला पा मोमिन के पा मुसलमान के ब अहम असबाब ॾिना आहिनि। दुनिया मथे हिकिड़ी सरसरी नज़र फिराईंदा, दुनिया जे मुख़्तलिफ़ ममालिक में दुनिया कई आलात, कई हथियार ईजाद कया आहिनि। हिकिड़ा इंसान जी बचाव लाइ, रेख ॾेख लाइ, जीअं हॉस्पिटल में आलात यूज़ थिए था, इस्तेमालु थिए था। ॿिया उहे हथियार जेको इंसानियत जे ख़ात्मे लाइ करे तयारु कया विया। अल्लाह तबारक व तआला पाण ते एतिरो वॾो करम कयो आहे, कलमो पढ़ण खां पुठियां एतिरो वॾो महिरबान थियो आहे जे अर्श अज़ीम जे रब ॿ अहिड़ा असबाब ॾिना आहिनि, ॿ अहिड़ा हथियार ॾिना आहिनि। जरा हथियार जी ॻाल्हि अचे त पंहिंजी नज़र कुआड़ीअ न गन मथे वञे, ॿियो पाणखे अॻियां ॾिसोजे न, ॾातरो न खओ न लोट। अल्लाह करीम बहैसियत उम्मत मुहम्मदिया जो फर्द हुअण जे नाते अल्लाह ताला ॿ अहम असबाब, ॿ अहम सबब, ॿ अहम हथियार ॾिना आहिनि। उहो आहे नंबर पहलो दुआ जो हथियार। हिकिड़ो अलॻि टॉपिक है। दुआ जो अहिड़ो हथियार है जर सारा हथियार कुंद थी वञे, कोई कानी कम न करे, कुटुंब कबीले वारा विछड़ी वञे, हॉस्पिटल में रजाऊं थी वञे, सारा असबाब टुटी वञे, माण्हू तंग थी वञे, अल्लाह कुरान अजीम में उन असबाबे की जै व्यक्ति इस्तेमाल के ऊपर जिक्र फरमायो है। अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम की सूरत में वो दुआ जो हथियार है। जे आम थे कहिड़ा पण बि ख़तर हालात अची वञे, हिकिड़ो माण्हू सम्झे जे भई आऊं त गुनहगार आहियां, वाकई मां बड़े गुनहगार आहियूं, फ़रिश्तो कोई न आहे। तो माण्हू चए यार सॼी ज़िंदगी मूं गुनाह कया, हाँ कुर लोटी अचां। न, इस शैतान जो वार पहलो हिते हणे थो जे हाँ ई सॼी ज़िंदगी गुनाह कया, हाँ कुरो कने न, अल्लाह तोखे दुआ जो हथियार ॾिनो आहे। सारा पिंड जा कियल पाप इन झोलीअ में खणी अल्लाह जे घर में अची हथियार फगाए। मुंहिंजा पालनहार तो अंबिया के न लोटायो, ऐं उन अंबिया जी कड़ीअ में जा आख़िरी पैगंबर जो उम्मती आहियां। वाकई तू रब आई है, ज़र्रे ज़र्रे जो तोखे इल्म है जे मूं पाप केतिरा कया आहिनि, हैं मुंहिंजा गुनाह केतिरा आहिनि, अंधेरे में, उजाले में, ॾींहं में, राति में, हलंदे फिरंदे। पर अॼु सारा हथियार फगायां तो, आख़िरी हथियार दुआ जो इस्तेमाल कयां तो। मुंहिंजा रब मुंहिंजे गुनाह जे मुतालिक तो जो पुर फैसलो है, ऐं अल्लाह जो वाइदो है जे जे ई हथियार फैलायो है अल्लाह ताला कंहिंखे मायूस न लुटायो। पां वटि गुनाह आई गुरो आहे, पां गुरो कयो आहे, सजदा न आई थिया, ॿियो गुरो कयो आहे। मैं पां पंहिंजूं नियाणियूं त ज़मीन में दफ़न न कयूं, शराब जा अड्डा त पंहिंजे घर न आई। साहबा इकराम जी तारीफ़ खणी पढ़ो, जे उन्ही माण्हू जहिड़ा अल्लाह जो दीन क़बूल कयो तेरे किन फरसतीअ में हुआ, जहिड़ो उन्हीं के दौरे जाहिलियत याद ईंदो हो तो तड़फी उथंदा हुआ जे मुंहिंजा रब कहिड़ी ज़िंदगी हुई। पर जहिड़ो लोटी आया उम्मत मुहम्मदिया जो लक़ब जहिड़ो उन्हीं जे सर मथे ताज सजाणो, तहिड़ो अल्लाह हट झोली फगाए, अल्लाह उन्हीं के साहबा जो लक़ब ॾेई ॾिने।
तो पां वटि पूरो पाप आई भई। कैसे थोड़ी रंजिश है, हैं कैसे थोड़ी पुछ ना है, 4 सजदा ना है, ठीक है लौटी अचो, ई वड़ा पाप ना है, लौटी अचो। दुआ जो हथियार भगायो, सारे गुरु ने हथियार के भगा छो ने। अल्लाह कुरान अजीम में एकदम धमकी से जो है जिको मुंह वटा न तो घुरे घुरण में जेके तकबर गुरु थी तो उनके ख्वाब मिला छो। त पोइ ॿियो हथियार जेको आहे उहो आहे अखलाक जो हथियार। पंहिंजो माशरो पाण साम्हूं खुली किताब आहे, हिकिड़ी किताब साम्हूं खुलियल हुए, किताब जो दौर हुयो, मोबाइल जो दौर है, स्क्रीन खुलियल हुए, पाण खे ख़बर है क्या सॉफ्टवेयर अॻियां अचनि था। पंहिंजो माशरो A to Z, कोई जात बिन मथे न गिने, पूरो माशरो, अहले कच्छ समझो, अहले पच्छम समझो, अहले मुस्लिम समझो, अहले तौहीद समझो, सॼो माशरो बेरो कयो। पंहिंजे माशरे में कई मसाइल उरूज मथे आई। उन्हीं मिड़ी मसले में जा हिकिड़ो मसलो फिल वक़्त जो माशरे ला करे ॾींहं ॾींहुं पुरख़तर बनंदो वञे। चए न निंढड़ो रोग हुए, थोड़ो को आराई निकिरे, थोड़ो गोबरो निकिरे, उनजो टाणे इलाज कयो वञे, पटी कई वञे त उहो पंहिंजे उन परिस्थितीअ में अची वञे। पर जेकॾहिं न कयो वञे त उहो रोग वधंदो वञे। त पंहिंजे माहौल ऐं माशरे में हिकिड़ी अखलाकी गिरावट आहे। अखलाक जेके पाण उनखे हुस्न अखलाक चई सघूं था। कुरान अज़ीम जी जेको मां आयत पढ़ी हुई, उन आयत में अल्लाह ताला इहे चीज़ ॻाल्हि बयान कई आहे। ऐं न्यारियो हिकिड़ो छॾे ने ॿिए माण्हू जी ज़बान मथे शिकायत आहे। को चए छोरा नथा मञे ऐं गुरू करियां, आहे न। को चए बावा नथो मञे, बावा टावर छॾे वियो। जंहिं कुछड़ सेखारियो, जंहिं हलणु सेखारियो, जंहिं पालणु सेखारियो, जंहिं चॾियूं बदिलायूं, उहो टावर छॾे वियो आहे। अखलाक बि न आहे, छॾे वियोसि पाण। चए बावा हा न आहे, बावा ॿुधी न आहे, बावा वॾो थी वियो आहे। भई वॾो थियो आहे, तोखे वॾो करे ने पोइ थियो आहे। अखलाकी पैमाने मथे हिकिड़ो सरसरी नज़र विझो, ख़ुसूसन नौजवान पारियासीं। वॾे नंढे जी अहमियत ख़तमु आहे, मर्द औरत जी अहमियत ख़तमु आहे, आलिम ज़ाइल जी अहमियत ख़तमु आहे। हिकिड़ो आलिम आहे, हिकिड़ो जाइल आहे, हिकिड़ो मियांजी आहे, हिकिड़ो मौलवी आहे, हिकिड़ो मुतवली आहे, हिकिड़ो हाजी आहे, हिकिड़ो नमाज़ी आहे, हिकिड़ो बेनमाज़ी आहे। ये माने इस्लाम में हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो आहे। पांखे कहिड़ी ज़िंदगी गुज़ारणी आहे। त ऐं हर ॿियो माण्हू जे ज़बान मां शिकायत सुणंदा, कंहिंजो घरवारीअ से ताल्लुकात ख़राब आई, कंहिंजी घरवारी जा पंहिंजे शौहर से ताल्लुकात ख़राब आई, औलाद जा वालिदीन से ख़राब आई, वालिदीन जा औलाद से ख़राब आई, ऐं पाड़े वारे जा पाड़े सां ताल्लुकात ख़राब आई। दरअसल मसलो पूरो आहे जे पाण अखलाकी लेवल मथे दुनिया में किरी चुका आहियूं। अगरि चए हिकिड़ो माण्हू सम्झे जाओ नमाज़ पढ़ां पियो, सजदा कयां पियो, पर अञा गचपंद लमो आहे, अञा गचपंद लमो आहे। इन लाइ करे पाणखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो रस्तो ॾिनो आहे, दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफ़िर। पाण लाइ करे दुनिया जेल खानो आहे। जेल माण्हू कीअं गुज़ारे, न पिंड जी मर्ज़ीअ से उथी सघे, न वेही सघे, न कंहिं से ॻाल्हाए सघे, न कंहिं से ॿोले सघे। अल्लाह तमाम उम्मत मुसलमान के कैद खाने में महफूज रखे, पर वो मसलो हिकिड़ो अलॻि आहे। त पाण बहसियत कैद खाने वारी ज़िंदगी गुज़ारणी है। हर को पाण खे साम्हूं अची वियो, पंहिंजी कंहिं से ॿोला चाली न आहे, पाण खे ॿ चारि अखर चई लाथई, त पंहिंजो फ़र्ज़ु बने थो जे पाण हुनखे चऊं न पासो करे हलियो वञे। अच्छा रस्ते में वञो, बाज़ार में पाण खे कुते जले लाथई, छतो है या सियाणो है जले लाथई, त पाण कुते खे चक विझंदासीं? उहो त कुतो हो, जले लाथई, त पाण हुन सां कुता थींदासीं? इते ज मिसाल मिले थी कि अखलाक जो इंसान किन हंध ते किरल आहे। जे हिकिड़ो माण्हू पाण साम्हूं जिनावर जो सलूक करे थो त पाण इंसान थी हुन सां पेश अचो। न ई शरीयत जो उसूल आहे न जे पंहिंजे पक्ष जो पाण से बराबरि आहे त पाण हुन से बराबरि आहे, ऐं अखलाक में बराबरि आहे। न, क़तअन इजाज़त न आहे। पाण मां पंहिंजे फरीअ जो जानवर ॾुखी न थियणो खपे। इस्लाम ऐसोदी हदूं पार कई हुई। ने पाण सम्झो जे इहा ज नेकी आहे, हिकिड़ो माण्हू सजदा करे पियो, उमरो करे आयो, त ई बहु ख़तरनाक चीज़ूं आहिनि। ठीकु आहे, नेकी ज़रूरी आहे। न्यारो पाण पंहिंजे कंधे मथे डिग पंहिंजा अहबाब दफ़न कया आहिनि,
जग डटे आया आहियूं। पामणी जो वारो अची थी त वाट लॻी पई, पैसेवारो हुए, ग़रीब हुए, आजी हुए, मियाजी हुए, मौलवी, ये तो वाट लॻी पई, किंटाण सख़्तु थींदो रवानो। त इन्ही माण्हू जे वेले में जा पां पिंड होटल ते वही, घर में वही, रिहाणी में वही, जर मोहल्ले जो तज़किरो, मैयत जो तज़किरो अचे, दुनिया में जर माण्हू वहंदो रहे थो न, वहंदो रहे थो, तर उनखे ॿी चीज़ें जी वजह से यादि करे में अचे थो। माण्हू ॿ चीज़ें जी वजह से यादि करे ईंदा। नंबर हिकिड़ो अख़लाक जी वजह से, नंबर ॿ बद अख़लाकी जी वजह से। इन्ही ॿिन्ही पॉइंट तव्हांखे सम्झायां। जे हिकिड़ो माण्हू नेक न आई, नमाज़ न आहे पढ़ियो, जुमो न आहे पढ़ियो ऐं मस्जिद में न आहे डरियो, पर अख़लाकी लेवल मथे माण्हू अहिड़ो ऊचो आहे, एतिरो ऊचो आहे न, माण्हू सां बि भलायूं कयईं, माण्हू जूं सुलाहूं कराए, माण्हू जा फ़ैसिला कयईं ऐं माण्हू फितने नूं बचायईं। ई माण्हू बग़ैर नेकीअ जे दुनिया में रुख़्सत थी वियो। नेकी हुअणु ज़रूरी आहे, ईअं न सम्झो जे मौलाना चए भई बग़ैर नेकीअ जे रुख़्सत थी वियो कामयाब आहिनि, न। इहा हिकिड़ी मिसाल आहे जे दुनिया में बग़ैर नेकीअ जे माण्हू रुख़्सत थी वञे ने अख़लाक़ी लेवल मथे हुनजो मियार ऊचो हुए त माण्हू वही ॻाल्हि कंदा जे माण्हू वीचारो नेक न हो। कुर चवंदा वीचारो नेक न हो, नमाज़ कॾहिं न ॾिठो हो, पर भई अख़लाक में अहिड़ो हो, मुंहुं जी हुन से रिहाण थियल हुई, असीं हिन जे पाड़े में रहूं था, न कंहिं ते खोटू केस कयईं, न कंहिं ते खोटी फ़रियाद कयईं, पिंड जो खाईंदो, पिंड जो पचाईंदो। तसवर कयो जिन माण्हू नेकी न आहे हुनजो ज़िक्र कहिड़ो थी पियो पुठियां, क़ीमती। हाँ, इन ही जगह मथे हिकिड़े तहज्जुद गुज़ार खे रखो, इन ही जगह मथे नेकोकार माण्हू खे तवाफ़ करे आयो उनखे रखो, हज करे आयो उनखे रखो, मौलवी डिग्री किनी आयो उनखे रखो, भेरो इन मिणी खे भेरा रखो। ई माण्हू दुनिया में रुख़्सत करे वियो। हाणे अख़लाक़ी म्यार में माण्हू छणल आहे। घोपण हुए, पड़ोसी खे दबायो आहे, कंहिंखे गार गंद कई है, कंहिंजी ज़मीन दबाई है, कंहिंखे खोटो इल्ज़ाम आयो है, खोटो गवाही ॾिनी है, आहे न, बड़ा अख़लाक़ी लेवल में अचे थो। हाणे ई माण्हू नेकी हुअण जे बावजूद दुनिया में वहंदो रहियो, नेकी आहे वहंदो रहियो। माण्हू जर ॿिए खे दफ़न करण वेंदा न त कन में चवंदा माण्हू नेक हो, माण्हू कहिड़ो हो, नेक हो। ही जर मांदलो काफ़िलो वियो, इन पिरो उमिरे ते वियो, माण्हू ॻाल्हि कंदा, यादि रखजा। पर मसलो कहिड़ो हो जे अख़लाक़ में किरल हो माण्हू, खोटूं फ़रियादियूं कंदो हो, खोटियूं ज़मीनूं दॿाईंदो हो, खोटा केस कंदो हो, खोटियूं गवाहियूं ॾींदो हो, अख़लाक़ में ख़ासो न हो। हाणे जॾहिं ई माण्हू अख़लाक़ में दुरुस्त न आहे त न्यारो इन्ही माण्हू जी नेकीअ जो अंजाम कुर थी वेंदो। अल्लाह जे पाक पैगंबर इमामुल अंबिया इमामुल हुदा जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए। साहबा जी मजलिस बर्पा हुई, साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घेरो आया वेठा हुआ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूछे, मुंहिंजा साहबियो आजी नज़र में मुफ़लिस माण्हू केरु आहे? त साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन पिन जे अक़ल इल्म जे हिसाब सां चऊं जे अल्लाह जे रसूल असांजी नज़र में मुफ़लिस माण्हू आहे जंहिं वटि दरम दीनार न वहे, खाधे जो न वहे, ग़रीब माण्हू आहे मुफ़लिस। ऐं उर्दू में मुफ़लिस चए पियो हुनखे दा उहो माण्हू मुफ़लिस आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, न्यारियो मुंहिंजा साहबियो, मुंहिंजी उम्मत जो मुफ़लिस माण्हू उहो आहे जेको क़यामत जो ॾींहुं नेकीअ जा अंबार खणी अची ईंदो। ऐं तसवुर कयो अल्लाह जे रसूल कीअं सम्झायो आहे, पाण तसवुर कयो जे पंहिंजे महिरबान रसूल पाणखे कीअं तरबियत ॾिनी आहे। मुंहिंजा साहबियो, मुंहिंजी उम्मत जो मुफ़लिस माण्हू उहो आहे जेको नेकीअ जा अंबार खणी अची ईंदो। अंबार सम्झो था, ॾूंगर, ॾूंगर में हज हूंदा, उमराए हूंदा, ताजुद गुज़ारी हूंदी, रोज़ाए हूंदा, इहा का पहाड़ खड़ी क़यामत जे ॾींहुं मैदान महशर में हाज़िर थींदो। जिबो दुनिया हिते वकील माण्हू रखी लाइ जज खे खुटाए वेठे ऐं अॻेवान खे खुटाए वेठे, उते त अदल जी कुर्सीअ मथे केरु हूंदो? रब। न रुश्वत जी ज़रूरत पवंदी, न वकील जी ज़रूरत पवंदी, न जज जी पवंदी। मीज़ान मथे अटल फ़ैसिलो करण वारो वाहिद रब हूंदो। हिन ज़बान खे अल्लाह लोक लॻाए छॾींदो, बाक़ी आज़ा खे अल्लाह ज़बान ॾींदो। पुछो कुरु कुरु कयां, पां कुरु कंदासीं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, मैदान महशर में नेकीअ जा जरा अंबार खणी अची ईंदो, हिसाब लॻंदो, मीज़ान लॻंदो, फरियाद रसां ॾुखोए माण्हू अची ईंदा। अल्लाह ताला शिकायत कंदा, मुंहिंजा रब नेकियूं भले आई
पहिने मूं ते ज़ुल्म कयो आहे, अलाह फ़रिश्ते खे चवंदो हिनजी नेकीअ में हिनखे ॾेई ॾियो, जेतिरो ज़ुल्म कयो आहे एतिरो। उहो रवानो थींदो त शिकायत वारो ॿियो अची थो, मुंहिंजा रब मुंहिंजी ज़मीन दॿायो आहे, हैं अलाह चवंदो ॾियो ज़मीन जे बदिलो जेकी कयो आहे से। ॿियो अची थो अलाह मूंखे गारी ॾिने हुए, टियों अची थो मूं ते खूटी गवाही ॾिने हुए, चौथो अची थो मुंहिंजो संग फिटायो आहे, पंजो अची थो मुंहिंजे कारोबार में टंग हणायो आहे न। अच्छा ही शिकायतूं अची थियूं पियूं मराए, भई अलाह त अदल कंदो न, दुनिया त आहे न जेको पक्ष सां लुड़ी वञे, गमे एतिरियूं नेकियूं करे वेंदासीं, अदल त अदल आहे, अलाह अदल आहे। जहिड़े ई शिकायतूं अची थियूं पियूं त फ़रिश्ता रड़ कंदा, रब्बा माण्हू नेकियूं पूरी थी रहियूं, भई डूंगर खणी आयो, अंबार आवास है वो मड़ा पूरी, अल्लाह पूरियूं थी रहियूं, ई मसलो न आहे। रब मसलो ये जी शिकायत वारा न उबाई, त रब चवंदो आऊं अदल जी कुर्सी ते या जेको शिकायतूं फरियादूं FIR तोड़ायो, इन जा गुनाह खणी इन जे कंध मथे लधियो ऐं जहन्नम जे हवाले करे छॾियो। तसवुर कयूं पां, दिल जे कने से सोचियो, तहज्जुद गुज़ारी पां कई हुए, हज पां कयो हुए, उमरो पां कयो हुए, कुरान पां पढ़ियो हुए, नमाज पां पढ़ी हुए, मस्जिद पां आबाद कई हुए, ऐं नेकीअ जो वारस ॿियो थी वञे त पंहिंजी नेकीअ पांखे फ़ाइदो कोन ॾिनो। ऐं तसवुर कयूं पां, तसवुर इतने अल्लाह जे रसूल स्टेप बाय स्टेप, बख्ठी ब बख्ठी, सीढ़ी बि सीढ़ी समझायो आहे, जे मामलात हीअं थींदा, मामलात हीअं थींदा। हाणे माण्हू हिकिड़ो कर लखों रुपया लॻाए हज करे आयो आहे, उते माण्हू फरियाद वारो आयो जी भई हज हिनखे ॾेई ॾियो। हिकिड़ो माण्हू सियारे में मसो करे तहज्जुद गुज़ारी कंहिं शिकायतदार आयो, ज़मीन दॿाए ॾियो तहज्जुद हुनखे, पाण केॾा वेंदासीं? त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, मुंहिंजी उम्मत जो मुफ़लिस माण्हू उहो आहे जेको क़यामत जो ॾींहुं मैदान महशर में नेकीअ जा अंबार खणी अची ईंदो, नेकियूं मणे वेरा छॾींदो, ॿिए जा गुनाह लादे जहन्नम रसीद थी वेंदो। त पां इन वाक़े मां हिकिड़ो रिज़ल्ट कढी सघूं था, जे रुॻियूं नेकियूं कमु कीन अची वञनि। ठीकु आहे नेकी ज़रूरी आहे, पर साथो साथ जे रोखी मानी न थी वणे, गुंदण खपे थो, ते नेकी जे साथो साथ कई अमाल बहैसियत उम्मत मोहम्मद या पाण खे खपंदा। अने इस्लाम जी पूरी तारीख़ खणी पढ़ो, पूरी तारीख़, दीन जिते जिते पकड़ियो आहे, इस्लाम जंहिं जंहिं क़बूल कयो आहे, वो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखलाक खे ॾिसी कयो आहे। हाणे मसलो ये अचे थो, जे मौलवी साहब त चए पई नेकियूं कम न अची वञूं त कुर कयूंसीं, मौलवी साहब नेकीअ कयूं पिया, उमरो करे आहियूं, हितां हुतां खणी हज करे आहियूं, त हाँ कुरो कयां, त मौलवी साहब जो हिन में कीअं न, क़ुरान अज़ीम पांखे रस्तो ॾिनो आहे, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, आला करे नमूनो मो आजो रसूल बनायो आहे। हाणे आजो रसूल ज़िंदगी कहिड़ी गुज़ारे हुए, ई आंखें न्यारे जो आहे। कीअं न्यारे जो आहे? खणो साहबा जी तारीख़, न्यारियो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जा जितरा रिश्ता आहिनि, उन मिड़ी रिश्ते में रही कटियो आहे, बहैसियत पे वालिद कटियो आहे। जे पे जी ज़िंदगी कहिड़ी हुई थी, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 4 नियाणियूं हुयूं, उन 4 नियाणीअ जी ऐं तारीख़ खणी पढ़ो, जो उन नियाणीअ पे जे बारे में को शिकायत दर्ज कराए हो, पे रही ने अल्लाह जे रसूल कहिड़ी ज़िंदगी गुज़ारी है, बहैसियत शोर ज़िंदगी गुज़ारी है। घरे वारो 11 घरे वारियूं निकाह में हुयूं, हिकिड़ी माई साहबा जी तारीख़ खणी पढ़ो, कंहिं पर औरत जी तारीख़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरे वारी जी हिकिड़ीअ जी शिकायत रखी वई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी ज़िंदगी मूंखे लानतान कयो। पावटा त हिकिड़ी नथी संभालजे, लियो दूतल न हुए तंहिं गार, जोड़ो हूंदो पियो हुए तंहिं गार, मानीअ में आटार अची वञे तंहिं गार, साग में वार अची वञे तंहिं गार, है न भाई पंहिंजी तारीख़ रही से, आके सुणायां तो आऊं पहिरियों आजीज क़ौम जो माण्हू, पर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ई मामलो न हो, खाधो अचींदो हो, पसंद न अचींदो हो, न खाईंदा हुआ, कए कुरो है अंधी विए, वो ॿिया अल्फाज आप न के अचे, मैं आऊं अॻियां नथो पहुचां। बहरहाल बहैसियत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शोहर बहैसियत ससुर सोहरे की जिंदगी गुजारी है।
हजरत अली जी तारीख खणे पढ़ो जे दामाद हुआ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बहसियत जमाई तो के अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कदे तान क्यों हो कदे पिंड जे नियाणी जो ऊपर खाए आयो हो हद उस्मान गनी रजी अल्लाह ताला अन्हु जे घर में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऊपर आणे हुयो तारीख खणी पढ़ो उस्मान गनी रजी अल्लाह ताला अन्हु जी पूछो जो उस्मान तो के मदीने जी पीर कदे की चयो हो तो भाई जिंदगी जे हर प्लेटफॉर्म ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी गुजारी अड़ो न समझो जे पांजा रिश्ता ही अल्लाह जे रसूल जे रिश्ता ना हुआ ना हर रिश्ते में रही अल्लाह जे रसूल सिखारियो जो भाई मुंह ही कटियो है इन जे अलावा उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन वट सहाबा इकराम अचे था साहबा तो साहबा हुआ नेकी बुढ़िया थोड़ पौंदी पई हुई जे पांजी दुनिया बुढ़िया बाजार में थोड़ चोट आई केता नेकी मिले केता आखिरत जो सुराख मिले दुनिया में हथ कढो ने जन्नत जे मेवे पे राजी साहबा तो साहबा हुआ ना भाई कुरान जेके जो अल्लाह आ से राजी आई रब से राजी पाके तो दूसरी नहीं जे आऊं तो से राजी तू से राजी हैं कुरान उन्हीं गुर जो जे रब आ से राजी आई रब से राजी पाके पे कदे नहीं जो पुत्र आऊं तो पर राजी तू मुंह नहीं जो जैंजी जन्नत जो सर्टिफिकेट लाइसन अल्लाह अर्श अजीम तालायो हो ओ मारुआ उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला न चेता अम्मा चो जी अम्मा चो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखलाक जे मुतालिक असां के बुधाईंदे जी केड़ा हुआ न्यारो ता खरा ये की लक़ब न मिलियो तो दुनिया में जिंदगी गुजारण जन्नत लाइसन मिली वनी ये न मिलियो तो अम्मा चे जी अम्मा अम्मा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अखलाक कड़ा हाने पुछी ने मश्करियों करे वाला ना वा जे औरी जिंदगी असी गुजारियो इतरेला माई आयशा जो साबियो कुरान नता पढ़ो चो तो कुरान पढ़ो था चे तो जेकी कुरान में आयो है मुझे आका जा अखलाक हुआ तो कुरान ता पहाड़ ऊंच पे अतरी पारे वारो जेकी कुरान में आयो है ई मुझे आका जा अखलाक हुआ तो कुरान गुरजे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन हाने पांजी जिंदगी मथे डिपेंड करे तो जे पा किन डिगर मथे आयो मासूम अनिल खता अल्लाह जे रसूल मथे पो अचो बहसियत वजीर आजम मुल्क जो वजीर आजम रही अल्लाह जे रसूल जिंदगी गुजारी हुई ऐ इस्लाम जी तारीख खंगाले छड़ियो के हिकड़े राया पब्लिक जे मारो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिलाफ एफआईआर दर्ज कराए हुए कलमो पढ़े का पुठिया या हिकड़े मारो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तान तशरीह कई हुए जे पर नालो गिड़ो चो तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पर नालो गिड़ो तो चो तो सलामुल्लाह अलैहि कुरेला जी भाई उन्हीं सामो वजीर आजम थी पर जिंदगी गुजारे नी ही गुजारी भी नहीं थी वो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेठ थी सेठ समझो ना घना खरा पां में सेठ जई को कतराठी है को गाड़ी वारो है को की है ना घना खरा सेठ जई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेठ थी पर जिंदगी गुजारे एकड़ो मस्जिद जो मौलवी है ये सेठ है भाई इतरी राया मणे बैठी है टाणे मणे मुझे हथ में है सेठ या मस्जिद जो मुतवली ये सेठ है सेठ थी पर अल्लाह जे रसूल जिंदगी गुजारे ये किए गुजार जी थी हजरत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइए था जे मदीने जी मीर इमामुल अंबिया इमामुल हुदा जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोडो वरे खिदमत कई भाई एकड़ो डी वे बडियो है 4 डी है 2 महीना 4 महीना तने खबर पे डो वरे केतरो लंबो अरसो है डो वरे अल्लाह दे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मु सेवा खिदमत कई ने पाता इतरा अकल वारा आयो जी पग खड़े ने मारू सुनना जन मारू ये किया हाँ तो सुनने लाया मारू पग खड़े भाई तू के सुनना ने हजरत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु तो ये चे पियो तो को इल्म गए भाई मारू पग खड़े ने सुनने लाया जी जानी है गिलाखोर है चोर है चीटर है ये वाया तू गाली सुनी ने फेर न काना जे सुधी तहकीक ते न पहुंचो बहरहाल हजरत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो जे दो वरे मु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सेवा कई दोए वरे में कदे मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उफ न चए उफ समझो था पावट 4 मजूर लगल हुए बस हाजी जो मां जुगारी नहीं होता कहीं सेठी जी मोए मां मोपेंट सुयो हुई
अठे ॾींहं वीचारे राशन न वे, जुमे ॾींहुं पैसा घुरण अचे जे मरे थो। भई उन मजूरी कयईं, उनजा बच्चा वीचारा बुखिया हुआ ठाही करे, अटो न आई त पैसा गिणण आयो आहे। सॼो महीनो तो जी रोडे ते गाॾी थोराए, जॾहिं महीने ॾींहुं पगार गिणण आयो त जे मरे थो। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे अनस चए थो जे मूंखे कॾहिं उफे न चए। भई ॾहें वरे में हथ अनसर त ग़लतियूं थी वञूं, कॾहिं पाणीअ हाराइणो हूंदो, कॾहिं अलाह जे रसूल चयो न अनस वञ त अनस लहे वियो हूंदो, कॾहिं चयो न वञ अनस हलियो वियो हूंदो। 10 वरनि जो लंबो अरसो आहे न, पोइ 4 महीना कंहिं नौकरी करे तो कई ग़लतियूं थी वञे थियूं। 10 वरे अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो जो 10 वर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सेवा ख़िदमत कई, मुंहिंजे आका कॾहिं उफ न चयो। पां चयो न उफ ही कम खोटो करे न, ये करे ज़बान में नसो। तब मां हुन रसूल जो उम्मती आहियूं, बहसियत सेठ अल्लाह जे रसूल जी ज़िंदगी गुज़ारणी ही गुज़ारियूं। हाँ, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेल जो सिपे सालार, जेके पां जेलर चऊं, अदालत जो सिपे सालार जैके जज चऊं, ये थी जिंदगी गुज़ारी है। साहबा इकराम रिज़वान अल्लाह अलैहि अजमैन टाइम वञी बि हिकिड़ी ॻाल्हि सुणाए ऐं मुंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कयां। साहबा इकराम रिज़वान अल्लाह अलैहि अजमैन के सफ़र ते हुआ। सफ़र साहबा जो चालू हो, जहाज हो न, रेल हुई न, बस हुई न, छकड़ो न हो, ऊंट हो, घोड़ो हो, पग हुआ, गडोड़ हो, खच्चर हो। साहबा जा सफ़र आम ख़ास चालू हूंदा हुआ। कंहिं सफ़र ते निकिरिया, मदीने नु थोरो अॻियां पंधु विया त हिकिड़ो माण्हू मिली वियो। माण्हू केरु मिलियो? जे साहबा इकराम जे क़त्ल में साज़िशूं कंदड़ माण्हू, साहबा के शहीद कराईंदड़ माण्हू, अल्लाह जे रसूल के क़त्ल करण जा प्लान बनाइण वारो माण्हू। कहिड़ो माण्हू? इस्लाम जो दुश्मन। हाणे ई माण्हू साहबा इकराम के मिलियो आहे। साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमैन बाह में जलियो हुयो, सीधा मस्जिद नबवी में कोठे आया ऐं तसवर कयो रस्ते में उन माण्हू खे उफे न अचो। पांखे पंहिंजो मुजरिम जुड़ी वञे, घारी केतिरी हुई त अल्लाह ॼाणे थो, पर पां टंगे मां जोड़े वेठो, बाएं मां जोड़े वेठो, उनजी ज़िंदगी टारे छॾी। अंसर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबी, हिकिड़ो मुजरिम माण्हू ज़ाहिर में कातिल माण्हू आहे, ज़ाहिर में इस्लाम जो दुश्मन माण्हू है। साहबा इकराम के रास्ते में मिलियो, साहबा कोठे आया, मस्जिद नबवी में आया, मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम की जो फलाणो माण्हू जो अल्लाह जा रसूल, मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि मस्जिद जी तोड़े से बधी छॾियो। भाई मस्जिद जी तोड़े से बधे में आयो हिकिड़ो जज, जंहिं वटि फौज है, जंहिं वटि फोर्स है, जो मुल्क जो गवर्नर है, जो मुल्क जो सुल्तान है, ऊ माण्हू केर? मदीने जो मीर इमामुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा। पुछे था कुरो राय है भला? अल्लाह जा रसूल पुछे था उन कैदीअ खे कुरो राय है? त उन चए जेकॾहिं मूंखे क़त्ल करे विझंदा, मारे विझंदा त उन ॻाल्हि जो मुस्तहिक़ आहियां, मूंखे मारे विझो। उन पिंड क़बूल है। जेकॾहिं मारणो आहे, क़त्ल करणो आहे त हिन ॻाल्हि जो लाइक़ु आहियां, मूंखे क़त्ल करे विझो। पर जेकॾहिं मूंखे आज़ाद करे छॾाईंदा त आजो एहसान किन जुटलाईंदुसि। हुन माण्हू कोन चए जे मूंखे छॾाईंदा, भले मूंखे जलिया आहियो, आजो कातिल आहियां, पर जेकॾहिं अल्लाह जे रसूल मूंखे छॾारिया त आजो एहसान फरामोश किन ॾींदुसि, हिन एहसान जो बदिलो आखे ॾेई ॾींदुसि। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम हलिया विया। भाई ॿियो ॾींहुं आयो, अल्लाह जे रसूल ऊज सवाल कयूं, उन माण्हू ऊज जवाब ॾिने। टियों ॾींहुं आयो, अल्लाह जे रसूल ऊज सवाल कयूं, हिन माण्हू ई जवाब ॾिने। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम साहबा जी जमात खे सॾु कयईं, मुंहिंजो साहबी हो, हिन माण्हू जो बंधन खोलियो, रवानो कयो। साहबा हैरत में अची विया, माण्हू कातिल है, साज़िशूं करे पियो, अञा इस्लाम खे ॾोकु ॾिए पियो, ने असीं छॾारियूं? अल्लाह जे रसूल फरमाए जे बंधन खोलियो। साहबा इकराम त समेना व अताना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर, आग में मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुक्म हुदुल कूदे लाइ तयार हूंदा हुआ। कफन मौत जा पिण जा कफन सर मथे बदल हूंदा हुआ। उहो माण्हू हुक्म आयो, छॾे ॾियो। हिकिड़े माण्हू खे थिए था करो नी, सीम मां ज़ालिम खे जलिया आहियूं यार, छॾारियूं कीअं? हथ कढो, भले अॻो वञी पोइ पाण चिपल कढोसि न। साहबा इकराम हथ कढियो, उहो माण्हू जरा खां अॻियां वियो, अॻियां तालाब हो, गुसल कंहिं पाछो लोटी आयो, चए त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह जे रसूल फरमाया असां तव्हांखे छॾे ॾिनो। चयो त अल्लाह जे रसूल छॾिया तेर जर पिण जो बनाए लाथा।
न्यारो ना अल्लाह जे रसूल तकीर कए न खुतबो ॾिने न दरस ॾिने, सिर्फ़ रहम जो मामलो, हुस्न अखलाक जो मामलो, साहबा जो हुस्न अखलाक जो मामलो। ए मारो अखलाक से एतिरो मुतासिर थियो जे यमन जो गवर्नर है राजा उते वेठी है मदीने जी मस्जिद नबवी में चंदा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। केर सुमामा बिन उसाद रज़ी अल्लाह ताला अन्हु। कोई माण्हू वञे तो चए तो अल्लाह जे रसूल आऊं तो वञा तो कलमो पढ़ियो या पोइ मुंहिंजा आका ऐं यमन जो गवर्नर आहियां हितां वञा तो मक्के में जेकी माण्हू रहिया उन मणी जो अनाज बंदि करे विझंदुसि। कोला तो पंहिंजे इस्लाम वारा न आहे। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए इस्लाम में इजाज़त नथो ॾे सुमामा जीअं तुंहिंजा राबता चालियो ऐं उन खे अन ॾींदो रहो। जीअं असां तो सां सलूक कयो आहे ये सलूक करे त उहे चवंदा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। तो मुसलमानो पंहिंजो माशरो जेको आहे कई बीमारी में मुलविस है, पण बहैसियत उम्मत मोहम्मदिया जा अफराद हुअण जे नाते पाम जा हिकिड़े शोबे में कम से कम 50 ग्राम त भू अचणी खपे जे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती है। पा सजा कोरा आहियूं तंहिंजो कोरो पड़ोसी पामा कक, मां पामा कक, बे पामा कक, मौलवी पामा कक, मुतवली पामा कक, मस्जिद पामा कक। त पा अहिड़ी ज़िंदगी खे कयूं कोरो जंहिं ज़िंदगी जो अल्लाह कुरान में प्लेटफॉर्म ॾिनो आहे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन। त पा ज़रूरी न आहे कि हिकिड़े ॾींहं में को अखलाक ने पा अखलाक कोरे खे सम्झंदा ख़बर है कहिड़ो माण्हू हेठि कंधु करे फिरे पियो ॾाढ़ी छॾारे टोपी पाइरी आहे टुवाल विधो पियो हेठि कंधु करे भई कंहिंजी पचार नथो करे अहिड़े अखलाक खे कयूं। वाड़े में ज़ना पाड़े में थी पियो कुझु नथो इन अखलाक खे कुर कयूं। इहा अखलाक न आहे जे भई हक़ ई हक़ चो ज़ालिम खे ज़ुल्म जो बदिलो छो जाबिर खे हुनजी जाबिरियत ॾेखारियो पर अखलाक अहिड़ो हुए जंहिं आम मथे अचे ताईं दरगुज़र जो मामलो फरवा छॾियो। इनखे अखलाक चयो वञे थो। ई न आहे जेको हेठि कंधु करे फिरे पियो कंहिंजी पचारे मुंहुं पां कंहिंजी पचारे पां खेत्र में वेठो आहे खेत्र में वेठो ईअं पर तो ते ज़िम्मेदारियूं केतिरियूं आहिनि तुंहिंजे पाड़े में हालात बुरो आहे तूं सीम में वेठो ई तंहिं को आजो ई उम्मत मां निकिरी वए तूं गाॾी हलाए बि तंहिं को तूं जन्नती थी वए तूं हज करे आवे तंहिं को तोखे सर्टिफिकेट मिली वियो ना। मुसलमानो कई गुंदण कई मसाला खपंदा आख़िरत में उकरेला करे ले उ मसाला उ गुंदण मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिंदगी में हुआ जे उह जिंदगी पा अपनाईंदासीं तो दुनिया में कामयाब है आखिरत में कामयाब है। अर्श अजीम जे रब और दुआ गोया रब ताला पांजे तमाम माशरे के हुस्न अखलाक वाली जिंदगी गुजारण की तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला पांजे माशरे के बद अखलाकी नु बचाए। अर्श अजीम जो रब जेकी बीमार है मिणी की शिफा कामिला आजिला नसीब फरमाए। अल्लाह ताला जेकी अहले तौहीद दुनिया में रुखसत थी आए पांजा माइत्र पांजू भेणों पांजा भाउ दुनिया में जेकी रुखसत थी आए अल्लाह मिणी के माफ़ फरमाए। अल्लाह उन्हीं के करवट करवट आराम नसीब फरमाए। अल्लाह पा गुनहगार जी दुआऊं उन्हीं जे हक में कबूल फरमाए। अल्लाह उन्हीं जी कब्र के कुशादा फरमाए। रब ताला पांजे वतन अजीज में अमन शांति अता फरमाए। अल्लाह ताला पिण जी दीन की हिफाजत फरमाए। रब पाके एक नेक बनाए। अल्लाह जैसी जियारे मजहब इस्लाम मते कायम दायम रखे पांजो खात्मो कर ईमान बिल खैर मते करे वमा तौफीक इल्ला बिल्लाह।